जाकर ईरानी क्लासरूम सां अॼु जेको मसइलो डिस्कस कंदासीं उहो अॼु जे ॾींहंनि में ॾाढो हिकिड़ो हॉट इशू आहे ऐं सिंध जा उहे उमेदवार नौजवान छोकिरा जिन JST में या PST में अपीयरेंस थींदा ऐं जेको पॉलिसी आहे इंडक्शन जी जेका टीचर सिलेक्शन पॉलिसी एजुकेशन डिपार्टमेंट या सिंध गवर्नमेंट जेका ॾिनी आहे उन ते थोरो टेका टिप्पणी कंदासीं त 55 ऐं 45 जो जेको मामलो आहे उहो केतिरे क़दुरु जेको आहे सो असांजे उमेदवारनि खे नुक़सानु पहुचाए सघे थो या फ़ाइदो ॾेई सघे थो ऐं उन ते डिस्कशन थींदी। उहे नौजवान जेके 45 जे करे परेशान आहिनि बाक़ी ओवरऑल उन्हनि जूं मार्कूं तमामु घणियूं मथे आहिनि ऐं परेशान आहिनि त उन्हनि जे लाइ इहो चार्ट बि आहे डिस्कशन बि थींदी ऐं होपफुली इहो जेको आहे 45% वारो जेको ईच सब्जेक्ट जे लाइ पोर्शन जे लाइ जेको रूल आहे इन खे असां भरपूर तब्दील कराइण जी कोशिशि कंदासीं। अचो त ॾिसूं इन्हनि जा कहिड़ा नुक़सानात आहिनि फ़ाइदा आहिनि त हिन में आहे त जेका 2021-22 जी जेका पॉलिसी टीचर सिलेक्शन जे दौरान ॾिनी वई आहे उन में ओवरऑल हिकिड़ा 2 ऑप्शन ॾिना विया त 55% ओवरऑल सभिनी सब्जेक्ट्स में मार्कूं खणंदो ऐं हर पोर्शन में 45% जेको आहे सो क्वालिफाई कंदो तॾहिं उन जी वैलिडिटी थींदी सिलेक्शन जे मेरिट में। हाणे हिते जेको मसइला इहे आहिनि त खोड़ सिंध जा अहिड़ा उमेदवार आहिनि जेके ओवरऑल 55 खां त तमामु घणो मथे आहिनि। जेको को मिसाल बि मां तव्हांखे ॾींदुमि कंहिं छोकिरनि मूंखे जेके आहिनि से पंहिंजी रिज़ल्ट्स जेके आहिनि से मोकिलियूं आहिनि त ॾिसो उन्हनि खे कीअं उते नुक़सानु पियो आहे ऐं उहे कीअं मायूस आहिनि। त हीअ असांजो कमर सूरो आहे नौजवान मूंखे ख़बर नाहे त कहिड़े डिस्ट्रिक्ट जो आहे मां का इंफॉर्मेशन न वरिती आहे पर तव्हां ॾिसंदव त उहो 45 जे करे किथे प्रॉब्लम में आहे। हाणे उन ॿार जो मार्कूं जेके आहिनि उन MT में मदर टंग में 20 मां 17 मार्कूं खयूं 85% उनजो बीहे थो। SS GK इस्लामियात इथिक्स जे 10 मार्कुनि मां उन 8 मार्कूं खयूं। इंग्लिश में उन जूं 16 मार्कूं ऐं 80% उनजी खयल आहे। मैथ्स में हिन खे ॾिसिजो हाणे हिते हे पॉइंट आउट थो थिए त मैथ जो जेको सब्जेक्ट आहे उन में इन ॿार 20 मां 8 मार्कूं खयूं इन जी 40% जेका आहे सा थिए थी ऐं इते हिन खे ऑब्जेक्शन आहे। जॾहिं त वरी साइंस में 20 मां 17 खयूं उते बि हुनजी 85% आहे। कंप्यूटर में 10 मां 7 खयूं अथई उते बि 70% हुनजी आहे। टोटल मार्कूं जेके थियनि थियूं 100 आहिनि पर हिन जूं टोटल मार्कूं 73 थियूं थियनि। हाणे 73 ओवरऑल परसेंटेज बि हिन जी 73 आहे। हाणे तव्हां इन सभिनी सब्जेक्ट्स जे चार्ट खे ॾिसो त हिन ॿार जेको कमर सूमरो आहे उन 73% जे हिसाब सां टोटल 100 मां 73 मार्कूं खयूं। हाणे MT में 85%, GK SS इस्लामियात इथिक्स में 80%, इंग्लिश में 80%, साइंस में 85%, कंप्यूटर में 70%। सिर्फ़ु मसइलो इहो आहे त मैथ में जेको आहे हुनजो 40% थियो आहे। हाणे जेकॾहिं हिते 40 आहे हुनजी ओवरऑल परफॉर्मेंस ॾिसो 73% आहे। हाणे हिन ऑप्शन जे लागू थियण जे करे हिन जो सॼो टैलेंट ज़ाया थी वियो, हीअ उन में नाहिल थी वियो ऐं हीअ उन में क्वालिफाई नथो करे सघे। त हाणे हिन ॿार सां केॾो प्रॉब्लम आहे। हाणे ज़रूरी नाहे त को मैथ में फेल थिए। कहिड़ा हज़ारे ॿार उमेदवार हूंदा जेके GK में किरी पिया हूंदा, जेके हिन पोर्शन सिंधी वारे में किरी पिया हूंदा। कंहिंजो कंप्यूटर मज़बूत न आहे उहो हुते फेलियर में अची वेंदो, कंहिंजी अंग्रेज़ी न आहे उनजी घटि थी सघे थी, कंहिंजी MT कमज़ोर न आहे कमज़ोर आहे त उहो जेको आहे ईअं थींदो। हाणे लफ़्ज़ जेकॾहिं तव्हां 1877 जा ॾींदव 1878 जा ॾींदव सवाल ठाहिण में बि वॾो तरीक़ो घुरिजे त सवाल बि तव्हांजा अहिड़ा मुंझायल ॾिना विया ऐं मोस्टली जेको नुक़सानु पहुतो आहे सॼी सिंध में उहो MT पोर्शन में पहुतो आहे छाकाणि जो सिंधीअ जा उहे सवाल ॾिना विया जेके पॉपुलर लफ़्ज़ न हुआ, न उन्हनि जी रोज़मर्रा जी ज़िंदगी में उन्हनि जो असांजे हुन में वहिंवार आहे। हाणे 1800 जा कढी जेकॾहिं तव्हां 20-21 में उहे लफ़्ज़ ऐं उहे फार्मूलाज़ ऐं उहे जेके आहिनि से ग्रामर में पोर्शन्स ऐं सवाल ठाहिण जा बि तरीक़ा जेके आहिनि उहे अजीब रहिया। ख़ासि करे अहिड़नि शयुनि में साइंस ते को बि एतिराज़ु न रहियो आहे, मैथ में को बि एतिराज़ु न रहियो आहे, अंग्रेज़ी में को बि एतिराज़ु न रहियो आहे। पर जेकॾहिं तव्हां मुस्लमान हिकिड़ो कैंडिडेट आहे असांखे ख़बर आहे त इथिक्स जी उहा इम्पॉर्टेंस आहे पर इहो कयो वञे हा त जेके हिंदू दोस्त आहिनि जेके असां सेक्युलरिज़म जा हिमायत कयूं हिंदू दोस्तनि जे पेपरनि में इथिक्स ॾिनी वञे हा ऐं इस्लामियात वारे पोर्शन में इस्लामियात जा विधा वञनि हा सवाल त शायदि इहो प्रॉब्लम न थिए। हाणे हीअ प्रॉब्लम आहे ऐं इहो तमामु घणो प्रॉब्लम आहे। हाणे इन ते वरी इहा कैलकुलेशन तव्हांखे मां ॿुधाईंदो न ऐं इहो ख़तमु करिणो पवंदो। जेकॾहिं
पॉलिसी नंबर 1 इम्प्लीमेंट थी थिए त 55% बि जेको आहे सो लागू रहंदो, 45 बि लागू रहंदो। त इहे जेके उमेदवार वेठा आहिनि सॼी सिंध मां सिर्फ़ु तव्हांखे 5000 टीचर नवां मिलंदा ऐं असांखे 46,000 घुरिजनि। पर असांजी इहा कोशिशि रहंदी त जेकॾहिं 45% जे रेशो खे या इन रूल खे या इन क्राइटेरिया खे जेकॾहिं ख़तमु कयो वियो, ऑफ कयो वियो, त तव्हांखे 15 खां 17,000 जेके आहिनि उहे उस्ताद मिली सघनि था। हाणे इहा शइ एॾी ॾुखी आहे ऐं इन जे करे सॼे सिंध जो टैलेंट जेको आहे उन तमामु घणो सफ़र कयो आहे। ओवरऑल मथे कंहिंजूं 85 मार्कूं, कंहिंजूं 85 मार्कूं कंहिं हिकिड़े पोर्शन में किरी पियो आहे, कंहिंजूं 75 मार्कूं उहो कंहिं ॿिए पोर्शन में किरी पियो आहे। ओवरऑल सभिनी जूं 75, 70, 60s में अहिड़ा ॿार आहिनि जिन जो हिकिड़े पोर्शन में किरी पवण करे तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं उहे तमामु घणा मायूस आहिनि। उन जे करे वरी जेकॾहिं हे ऑफ थींदो इन क्राइटेरिया में त रुॻो 5000 मिलंदा, पर जेकॾहिं असां 45% वारे ऑप्शन खे या रूल खे जेकॾहिं असां ऑफ कंदासीं या असां उनखे रिलैक्स कंदासीं त असांखे 15 खां 17,000 ते टीचर मिली सघनि था। ऐं जेकॾहिं वरी उहे ॿार जेके 50 खां मथे आहिनि, जेके 55 खे जेकॾहिं असां थोरो रिड्यूस कयूं, 55 खे 50 ते खणी अचूं, जेकॾहिं 50% जेको गुज़िरियल 18 में असां लागू करायो ऐं सरदार शाह ऐं काज़ी परवेज़ साहिबनि या एजुकेशन डिपार्टमेंट उन ते वर्क करे तव्हां ॾिठो हूंदो त पहिरियों सिर्फ़ु 24% ॿार पास थिया, पर जॾहिं 60 खां 50 ते अची विया त उहे 76% असांजा क्वालिफाई करे विया। हिकिड़ी वॾी खेप जेका आहे जॉइन थी ऐं उन्हनि खे रोज़गार बि मिलियो ऐं उनखे जेको आहे सो ख़ुशि बि थिया। त इन में जेकॾहिं असां अॻिते हली 55 खे 50 में रिड्यूस कंदासीं त असांखे 20 खां 25,000 उस्ताद मिली वेंदा ऐं असांजे स्कूलनि जी शॉर्टेज ख़तमु थी वेंदी। त इहो हिकिड़ो अहिड़ो सिनारियो आहे त मां साईं सरदार शाह खे, साईं अकबर लगारी खे, एजुकेशन डिपार्टमेंट जा जेके कर्ता धर्ता आहिनि, जेके पॉलिसीस ठाहिनि था, त अहिड़ियूं पॉलिसियूं न ठाहियो जंहिंमें हर्डिल्स अचनि ॿारनि खे, जंहिंमें प्रॉब्लम अचनि। त ओवरऑल 55 रखो, बाक़ी ॿी जेको इहो 45 शर्त आहे उहो ख़तमु कयो वञे त जीअं असांखे वधि खां वधि बहितर, इहे सभु टैलेंटेड आहिनि। जेको 73 मार्कूं थो खणे उहो टैलेंटेड आहे, बाक़ी हाणे सभिनी सब्जेक्ट्स में को बि माण्हू माहिर नथो थी सघे। उनजे करे मां सिंध सरकार खे, तालीम खाते खे, स्पेशली सरदार शाह, अकबर लगारी ऐं जेका मैनेजमेंट कमिटी आहे एजुकेशन डिपार्टमेंट में, उनखे मां गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे हिकदमि जल्दी इन 45 खां विचड़ा करे वञो त जीअं असांखे जल्दी उहे टीचर्स मिलनि ऐं हेॾे सारे तादाद में मिलनि। न त 5 तारीख़ ते तव्हांजा इम्तिहान हलनि था, 5 तारीख़ खां पोइ मां लाड़काणे में इहो प्रोटेस्ट अनाउंस कंदुमि त 45% वारा जेके इन रूल जे करे फेल्यूर थिया आहिनि या नाकाम थिया आहिनि या मायूस आहिनि उहे तयारु रहनि। 5वीं जे इम्तिहान ख़तमु थियण खां पोइ इंशा अल्लाह ताला लाड़काणे खां इन जे लाइ स्ट्रगल हलाईंदुसि त इहो जेको शर्त आहे इन खे ख़तमु कयो वञे ऐं इन ख़तमु थियण सां जेको आहे उन जे करे 45 जे जेके बि शर्त में फासी पिया आहिनि उहे टैलेंटेड न आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे त उहे होशियारु आहिनि ऐं उन्हनि खे असां इहो शर्त इंशा अल्लाह ताला ख़तमु करे ॾींदासीं। रेडी बि रहनि। मां त चवां थो त सरदार शाह 5वीं खां अॻु में ई अनाउंस करे छॾे त इहो शर्त ख़तमु था कयूं। जेकॾहिं न त पोइ असां 5वीं इम्तिहान गुज़रण खां पोइ सॼी सिंध जे उमेदवारनि सां गॾिजी सॼे हर ज़िले हेडक्वार्टर में जेको आहे असां प्रोटेस्ट कंदासीं। त इहो हिकिड़ो कारो कानून आहे। जनरल ॿार 80 थो खणे पर हिकिड़े बि जेकॾहिं 45 खे क्वालिफाई नथो करे सघे त इहा बेकार ॻाल्हि आहे। मूं वटि पाण हिकिड़ो अहिड़ो उस्तादु आहे साईं नज़ाकत में जेको ॾाढो ज़बरदस्त आहे, उहो तव्हांखे मिंट ॾेढ में पंहिंजो हाल वार ॿुधाईंदो त साईं सां कहिड़े क़िस्म जी सिचुएशन आहे। सर असां मदर टंग में 16 मार्क कयूं आहिनि, उन खां पोइ जनरल साइंस में 15 कयूं आहिनि 20 मां, मैथ में बि मां 20 मां 15 मार्क कयूं आहिनि। फ़क़ति मां इंग्लिश में जेको आहे 9 मार्क मूंखे खणणियूं हुयूं, जिते मां 8 मार्क खयूं, 40% खयूं, 45 मां न खयूं आहिनि। ऐं उन खां पोइ एस जेको आहे उन में बि मां 9 खयूं 8 खयूं। ओवरऑल मां 63 मार्क खयूं आहिनि ऐं ॿियनि सभिनी मां पोर्शन पास आहियां। जेकॾहिं मां सिर्फ़ु इंग्लिश में 1 मार्क न खई आहे त छा मां नाकाम थी वेंदुसि? 2-3 दफ़ा मां इम्तिहान ॾेई चुको आहियां। तो ॾिसो इहो विटनेस हुयो साईं जेको तव्हांखे मुंहिंजे स्कूल जो पाण उस्तादु आहे जंहिंजूं टोटल 63 मार्क्सूं पर हिकिड़े सब्जेक्ट में जेको हिकिड़ी मार्क पोर्शन में का रहिजी वई आहे त इहा उन टैलेंटेड कैंडिडेट सां तमामु हिकिड़ी ज़्यादती हूंदी। उहा सिंध जे
टैलेंट सां ज़्यादती आहे। पेपर्स तव्हां ॾिसो था कहिड़े क़िस्म जा आहिनि, केतिरे स्टैंडर्ड जा आहिनि, ऐं ॿार तमामु घणो उन में इम्तिहाननि जे दौरान तव्हां सॼी सिंध में ॾिसो था त केतिरी फनामना जेका आहे अफ़रा तफ़री आहे। त मां वंस अगेन आई रिक्वेस्ट टू सरदार अली शाह एंड अकबर लगारी दैट प्लीज़ रिड्यूस एंड रिमूव सट टाइप द 45% रूल, त जीअं असांखे सॼी सिंध में बल्क में उस्ताद मिलनि, त जीअं असांजी स्कूलनि जी जेका आहे उहा शॉर्टेज ख़तमु थिए। जेकॾहिं तव्हांखे 50 वारा 45 वारा ऐं ओवरऑल जेके बि इन डिमांड्स खे जेको आहे कनि था, जेकॾहिं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा त मुंहिंजी मदद बि थी पवंदी, ऐं इनशाला ताला तव्हांखे असां इहो 45% जो शर्त ख़तमु करे ॾींदासीं। थैंक यू वेरी मच। जैकत मीरानी टुडे फ्रॉम क्लासरूम। गॉड ब्लेस यू। अल्लाह हाफ़िज़।